नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस। आज़ाद कश्मीर में आम चूंडुनि जो मैदान सजी वियो। पोलिंग जो अमल शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। कानून साज़ असेंबली में 45 सीटुनि ते पोलिंग थी रही है। PTI, नून लीग ऐं PP में चोटी जे मुक़ाबले जो इम्कान। आज़ाद कश्मीर में औरत वोटर्स जो तइदाद 14,58,050 है। 45 सीटुनि ते 742 उम्मीदवार मैदान में लथल। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में लाड़काणे सां गॾु टंडोलाया, मीरपुर माथेलो, कुनरी, पिथोरो ऐं ॿियनि शहरनि में वॾे वोटिंग जो अमल जारी। कोयटा में बलूचिस्तान के शहर लोरलाई में 2 मोटरसाइकिलों में टक्कर, 2 ॼणा फौत, 1 ज़ख़्मी। फौतियुनि में अब्दुल वहाब और मोहम्मद हनीफ शामिल। पुलिस फौतियुनि जा लाश खणाए अस्पताल मुंतकिल कया। सिंध ज़रई यूनिवर्सिटी जो अॻूणो वाइस चांसलर लाहौर में लाॾाणो करे वियो। डॉक्टर रजिब मेमण के लाॾाणे ते यूनिवर्सिटी के वाइस चांसलर डॉक्टर फतेह मरी और सियासी समाज अॻवाननि पारां दुख जो इज़हार। सरहद में ॿ ॾींहं अॻु ॿुॾी वियल मासूम नींगर जो लाश 48 कलाकनि बाद नींगर ज़ीशान मंगणार जो लाश काज़ीवाह मां जामपुर शरीफ भरिसां हथ आयो। पिरियालो भरिसां गूंगी औरत खे सोरे ॾंडा हणी क़तल करे छॾियो। मक़तूल औरत जे भाउ जे फरियाद ते थाणे ते केस दाख़िल। जवाबदार गिरफ़्तार, लाश गाड़ी मोरी अस्पताल मुंतकिल। गंबड़ की मडवी गली में नौजवान उसामा खोड़ो जो घर में गोली लगल लाश हथ आयो। पुलिस लाश खणाए अस्पताल मुंतकिल कयो। कश्मीर वासी हिंदू नौजवान धाड़ेल नथा अगवा थी वियो। वारिस परेशान। ऐं वारे में 4 ॾींहं अॻु क़तल थियल मेहर अली मिर्जा जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि पारां एहतजाज। टायरनि खे बाहि निकिरण उस में सवे माण्हुनि जो धरणो। क़ातिलनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटड़े में हाणे सख़्त सज़ा ॾिनी वञे, अॻवाननि जो मुतालबो।